खबर अवां शेयर कंदासीं कोयटा में जिथे सिबी रोड ते लोह गाड़न दौरान गैस भरजण सबब धमाको थियो है। धमाके के नतीजे में 4 पोरित सड़ी जख्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। अहम खबर अवां ताईं पहुचाई पिया कोयटा में जिथे सिबी रोड ते लोह गाड़न दौरान गैस भरजण सबब धमाको पेश आयो है। धमाके सबब 4 पोरित सड़ी जख्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। अहम खबर अवां ताईं पहुचाई पिया कोयटा के इलाके सिबी रोड ते लोह गाड़न दौरान गैस भरजण सबब धमाको थियो है। धमाके के नतीजे में 4 पोरित जख्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। खबर अवां ताईं पहुचाई पिया कोयटा में जिथे सिबी रोड ते लोह गाड़न दौरान गैस भरजण सबब धमाको थियो है। धमाके के नतीजे में 4 पोरित जख्मी पिण थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा में असां सां लाइन ते मौजूद है आज़ाद बलोच। जी आज़ाद, कीअं धमाको थियो आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, कोयटा सिबी रोड ते स्टील मिल वटे स्टील मिल में लोह में कम कंदड़ पोरत गैस भरजण सबब ज़हरीलो गैस भरजण सबब उते ज़ोरदार धमाको थियो आहे। धमाके के नतीजे में 4 ॼणा जख्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो आहे। धमाके खां पोइ इलाइक़े में हैरात वारो माहौल ठाहिजी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस एसपी इतला मिलण ते उते इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। पुलिस ॿुधायो त हीउ वाक़ियो ज़हरीलो गैस भरजण सबब धमाको थियो आहे। जी ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।